वफ़ाक़ी वज़ीर शबली फराज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ अदालत में पेशी लाइ बीमारी सियासत लाइ सेहतमंद आहे। ॿुधण में अचे पियो त नवाज़ शरीफ़ सुभाणे वीडियो लिंक ज़रिए एपीसी खे ख़िताब कंदो। पेमरा कानून तहत कंहिं बि मफ़रूर जवाबदार जो ख़िताब टीवी ते नशर नथो करे सघिजे। शहज़ाद अकबर जो चवणु आहे त सुभाणे जवाबदारनि जो इज्तिमा थींदो, जंहिं में बि 2 सज़ा याफ़्ता जवाबदार शामिल थींदा। इस्लामाबाद में शहज़ाद अकबर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शबली फराज़ चयो त FATF बाबति कानून साज़ी मुल्क लाइ इंतहाई अहम हुई। मुख़ालिफ़ धुर वारनि कानून साज़ी रोकण लाइ पूरो ज़ोर लॻायो। कानून साज़ी थी वई त मुख़ालिफ़ धुर वारा वाइखा थी पिया आहिनि। हुन वधीक चयो त FATF बाबति कानून साज़ी लाइ असां वटि सेनेट में अक्सरियत न हुई, तंहिं करे मुख़ालिफ़ धुर जो साथ ज़रूरी हो, पर मुख़ालिफ़ धुर वारा FATF कानून साज़ी जे बदिले नेब जा केस ख़त्म कराइण पिया चाहिनि। उन मौक़े ते एहतिसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर चयो त मुख़ालिफ़ धुर वारनि खे शहबाज शरीफ़ जो टे केस ऐं आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ जाली अकाउंट्स केस ख़त्म कराइणो हो।